नाज़िम बिप ख़ास की अदालत नौजवान दिलमुराद शोरो कत्ल केस में गिरफ़्तार 10 जवाबदारनि खे 2 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। नवाज़ सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे बिप ख़ास मां मेहरान टीवी जो ब्यूरो चीफ तालिब शहर जी तालिब कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हे भरिसां गिरोड शरीफ थाने जी हद ॻोठ हफ़ीज़ शोर में कुछ ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल थियल दिलमुराद शोरो के कत्ल केस में नामिज़ कयल जवाबदार जावेद शोरो, अवैस शोरो ऐं सिकंदर शोरो के गिरोड पुलिस जुडिशनल मजिस्ट्रेट 2 जी अदालत में पेश कियो। पुलिस जवाबदारनि जे रिमांड लाइ इस्तदा कई, जंहिं अदालत जवाबदारनि खे 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। ॿिए तरफ़ पुलिस मूजिब त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं ऐं हीअ वाक़े वारी राति जेको आहे गॾु सुतल हुआ, जंहिंजे करे पुछा गछा जो सिलसिलो हलंदड़ आहे। मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच हलंदड़ आहे त जीअं मासूम दिलमुराद शोरो जे खून सां इंसाफ़ थी सघे। होॾां ज़रियनि मूजिब त पुलिस पारां दाख़िल कयल केस में क़त्ल जो करण जो सबबु में केस में को बि ज़िक्र न कयो वियो आहे ऐं न वरी पुलिस खे गिरफ़्तार जवाबदारनि वटां क़त्ल में इस्तेमालु थियल कुआरी या तेज़दार औज़ार भी हथ अची सघिया आहिनि। जी तालिब, अवां जी मेहरबानी।